बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जा भू पेरे मुंह सा भू मथे सजने, जा भू पेरे मुंह सा भू मथे सजने, हिंग लताड़ बा धूड़ में उभे ॾिठा सूं, ॾींहं मिड़ई ॾूं उथी लोच लतीफ़ चवे। मूंखे हिते हिन स्टेज ते बीहंदे निहायती ख़ुशी थिए थी ऐं यकीनन इंतिहाई अंदरि ऐं ॿाहिरां ख़ुशि आहियां। मुंहिंजे लाइ फ़ख़्र जी ॻाल्हि आहे त हिन जंहिं आॻनि ते आउं खड़ो आहियां, जंहिं आॻनि ते आउं बीठो आहियां, इहो स्कूल हिकु सदीअ खां वधीक अरसो मुकमल करे चुको आहे। सभ खां पहिरियां थोरियूं तारीख़ी दुरुस्त बि कयां। कुझु स्टेज तां ॿ हवाला आहिनि जिन सां डिसएग्री थो कयां, ॿिए ॾींहुं मूंसां बि डिसएग्री करे। हिकिड़ो हवालो हिन स्कूल जे हवाले सां आहे, उहो इहो आहे त स्कूल जी जेका बिल्डिंग आहे उहा 1920 में बिल्डिंग जुड़ी हुई, पर हीउ स्कूल बेसिकली 1870 जो क़यामु आहे। छाकाणि त असां हिते विच ते कमु कयोसीं जेका GR आहे स्कूल जी, ऐं मां जस थो ॾियां ख़ासि तौर ते हिन स्कूल जे हेडमास्टर खे, ख़ासि तौर ते हिन स्कूल जे तमामु उस्तादनि खे जिन GR जो रिकॉर्ड संभालियो आहे। ऐं आउं सम्झां थो त बल्कि आउं इहो नथो सम्झां त शायदि कंहिं स्कूल में एॾो पुराणो रिकॉर्ड GR जो कंहिं संभालियो हूंदो। हीउ स्कूल 1870 में क़ाइमु थियो आहे ऐं हिते उस्तादनि वटि इहो रिकॉर्ड जेको GR जो 1870 खां वठी महफ़ूज़ आहे। असां विच ते हिकिड़ी कोशिशि कईसीं, हिकिड़ी मीटिंग कई हिन स्कूल ते। असां कोशिशि कई साईं शाह साहिब त असां हिनखे डिजिटलाइज़ कयूं GR खे, ऐं इहो असां प्रोजेक्ट हथ में खयोंसीं, पर बदकिस्मती सां विच ते जेको कोरोना जो पीरियड आयो उन में असां वरी टिड़ी पकड़ी वियासीं। अदरवाइज़ जेकर असीं इहो डिजिटलाइज़ करे वञो आहे रिकॉर्ड, असां हिनखे मैकेनिज़म पूरो जो ठाहियोसीं त मुंहिंजे ख़्याल में वॾी अचीवमेंट हुई। असांजो प्रोग्राम इहो हो त असीं हिन GR खे डिजिटलाइज़ कयूं, ऐं इहो ख़्यालु हिन जे करे आयो त इहे वर्क हाणे जेका असीं ॾिसूं पिया मुकमल तौर ते, छाकाणि 150 सदी पुराणो वर्क जेको उहो ज़ईफ़ थी चुका आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में चंद साल जे अंदरि इहे ज़ाया थी वेंदा। सो मुंहिंजी रिक्वेस्ट आहे तालीम खाते खे, ख़ासि तौर ते आला अमलदार से रसूल शाह साहिब जिन वेठा आहिनि, जेके तालीम सां ख़ुदि दिलचस्पी रखनि था, इन शइ खे सम्झी सघनि था, जी सेंसिटिविटी खे सम्झी सघनि था, त जेकॾहिं इहो को कमु करे सघनि त हिनखे डिजिटलाइज़ कनि ताकी इहो रिकॉर्ड हमेशह जे लाइ महफ़ूज़ रहिजी वञे, अदरवाइज़ सॼी GR ज़ाया थी वेंदी। त हिकिड़ो जेको तारीख़ी हवालो हिन स्कूल जे हवाले सां उहो इहो त असल में हीअ बिल्डिंग 1920 में ठही आहे। इन करे जेकॾहिं कंहिं चयो त हीउ प्लॉट कंहिं कंट्रीब्यूट कयो, तव्हां दुरुस्ती थो करणु चाहियां त 1920 में हीअ बिल्डिंग हिन जॻह ते क़ाइमु थी हुई, ऐं उन टाइम ते तव्हां भली खाता खोलायो, सभई खाता जेके आहे उहे हिंदुनि जा आहिनि। सो इन करे आउं सम्झां थो त इहो कंट्रीब्यूशन जंहिंजो आहे इहो जेके शाबाश ॾियणु घुरिजे हुनखे ॾियणु घुरिजे। इहो उन दौर में हिंदुनि जी ज़मीन आहे, उन्हनि इहो कंट्रीब्यूट कयो हो, छाकाणि त इहे 1920 खां बैदि में खाता असांजे मुस्लमान जे हवाले थिया हूंदा न थिया हूंदा, अदरवाइज़ इहे खाता उन्हनि जा आहिनि, इहा ज़मीन उन्हनि कंट्रीब्यूट कई। त हिकिड़ो तारीख़ी हवालो इहो दुरुस्त थियणु घुरिजे। नंबर ॿियो जेको तारीख़ी हवालो हितां इहो आयो त जेको अजरक आहे सिंधी सकाफ़त जो अहनियान, उनजो जेको ॻाढ़ो रंग आहे इहो को करबला सां मंसूब थियो। ऐं दुरुस्ती करणु थो चाहियां त ईअं न आहे, छाकाणि त अजरक जी तारीख़ जेका आहे उहा एतिरी पुराणी तारीख़ आहे जेतिरा सिंधी सिविलाइज़ेशन जी तारीख़ आहे। ऐं सिंधी सिविलाइज़ेशन जेका तारीख़ आहे मोहन जो दड़ो, उहो 7000 साल पुराणी तारीख़ आहे, ज़िंदा तारीख़ आहे। यानी अजरक जी मौजूदगी 7000 साल पुराणी आहे, जॾहिं त करबला वाक़े खे सिर्फ़ु 1400 साल थिया। त इहो चवणु त करबला जे वाक़े खां पोइ ॻाढ़ो रंग हिन में आयो, ईअं कोन्हे, इहा दुरुस्ती थियणु घुरिजे। अजरक जी तारीख़ पुराणी आहे। हिकिड़ी ॿी हिन हवाले सां तारीख़ी हवालो तव्हांखे ॾींदो वञा त असां वटि सिंध जे अंदरि जेका ग़म जी निशानी रही आहे, कलर रहियो आहे, उहो कारो न रहियो आहे कॾहिं बि, उहो ब्लू कलर। जेको असां वटि जेको नीरो रंग आहे इहो ग़म जो कलर आहे असल में। ऐं हमेशह जॾहिं बि मरणो थींदो हो, ग़मगीन माण्हू थींदा हुआ या अहिड़ी का कैफ़ियत थींदी त माण्हू नीरे रंग जा कपिड़ा पाईंदा हुआ, कारे जा कोन पाईंदा हुआ। मुमकिन आहे त उन ते बैदि में जेको करबला जो वाक़ियो आहे, जेको हादसो आहे, उनजो रंग चढ़ियो हुजे त ॿी ॻाल्हि आहे। अदरवाइज़ अजरक जेका फुलड़ी आहे ॻाढ़े रंग जी, इहा तारीख़ी तौर ते तमामु पुराणी आहे ऐं इहा इस्लाम जी तारीख़ तमामु घणी अॻु जी पुराणी आहे। इन करे इहो निज हिकिड़ो सिंधी सकाफ़त जो रंग आहे। नंबर ॿी ॻाल्हि जेको स्कूल आहे, मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे हमेशह जॾहिं असीं स्कूल ते वेहूं था, ॻाल्हायूं था, ऐं अॼु जेको ज़िक्र पियो थियो 1870 जी बिल्डिंग, 1870 जो प्राइमरी स्कूल, तव्हां अंदाज़ो लॻायो त अॼु बि 150 साल खां पोइ बि प्राइमरी स्कूल आहे। ऐं केॾी बदकिस्मती जी ॻाल्हि आहे। उसूलनि ही स्कूल हिन वटि यूनिवर्सिटी हुजणु खपंदी। ऐं अफ़सोस इहो आहे त इहो स्कूल जॾहिं प्राइमरी मां अपग्रेड थी हाई स्कूल आयो त वरी अलॻि सां बिल्डिंग थी, ऐं उहो स्कूल ई अलॻि सां थियो। हालांकि हिन स्कूल खे डिक्लेयर करणु खपंदो हाई स्कूल, ही स्कूल ई कॉलेज थियणु खपंदो हो, ऐं ही स्कूल ई घटि में घटि यूनिवर्सिटी थियणु खपंदी। ऐं इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो असांजी ओवरऑल कारकर्दगी जो हिते हिन सूबे जे अंदरि त 150 सदी पुराणी स्कूल जो हेडमास्टर बि स्टेज ते अञा बि चयो साईं महिरबानी करे मूंखे मिठो पाणी ॾियो। तव्हां तसवर कयो त हिन खां वॾी बि फ्रस्ट्रेशन कहिड़ी थी थी सघे। 150 साल खां पोइ असीं पाणी पिया घुरूं। सो स्कूल त लाजवाब आहिनि, हिते जेको अमलो आहे उन में लाजवाब आहे। अॼु बि सॼे स्कूल सॼे सिंध जे अंदरि जेके बि स्कूल आहिनि, कॉलेज आहिनि, जेके इदारा आहिनि, हिकिड़ा शानदार ऐं आला दर्जे जा उस्ताद मौजूदु आहिनि। जेतोणीकि हिन उस्ताद जो प्रोफाइल तमामु वॾो आहे जेके तरह आहिनि। ऐं सम्झां थो जेके 60 ऐं 70 वारे ॾहाके ताईं हिन स्कूल जे हेडमास्टर जो प्रोफाइल आउं ॾिसां त हिन दौर जे कंहिं कैरेक्टर खां घटि कोन्हे।
उन दौर जे रुगो हेडमास्टर जो लेवल इहो हो, छाकाणि त मुंहिंजे उन दौर जे कुझु हेडमास्टर सां कचहरी थी, ख़ासि तौर साईं ताजमल सहराई साहिब सां मुंहिंजी हिकिड़ी कचहरी आहे, मुंहिंजो इंटरव्यू थियो। मूंखे हैरत थी त जॾहिं मूं उन साईं ताजमल सहराई साहिब जेको ख़ुदि ताजमल हाई स्कूल जो हेडमास्टर हो, उनखां जॾहिं मूं इंटरव्यू कयो, मूंखां पुछो, मूं आख़िर में उनखां सवाल त तव्हांजा पसंदीदा किताब कहिड़ा आहिनि, त हुन मूंखे 4 किताबनि नाला लिखी ॾिना जेके मूं अंग्रेज़ी में नोट कया। ऐं जॾहिं मां हैदराबाद आयुसि त मुंहिंजी कचहरी थी साईं अताउद्दीन भंबरे सां, ऐं अताउद्दीन भंबरो मुंहिंजे ख़्याल में तारीख़ जो वॾो माण्हू आहे, उनखां वधीक लिटरेचर केरु न पढ़ियो हूंदो। जे माण्हू 125 किताब जेके आहिनि उहे ट्रांसलेट कया हुजनि अंग्रेज़ी में, जॾहिं मूं उनखां पुछो साईं, ऐं मुंहिंजो इंटेंशन उनखे किताब नाला इहो ॿुधाइणो त साईं पढ़िया हूंदा ऐं इन में जेके बहितर किताब हुजनि उहे ट्रांसलेट थियणु घुरिजनि सिंधीअ में, छाकाणि 4 ई किताब जा नाला हुन अंग्रेज़ी में ॿुधाया। जेसीं साईं अताउद्दीन भंबरे खां मूं उन किताबनि जो ज़िक्र कयो ऐं चयोसीं 4 किताब आहिनि, इन मां तव्हां कहिड़ा किताब पढ़िया आहिनि या ट्रांसलेट थियणु घुरिजनि, त साईं अताउद्दीन भंबरे जहिड़े माण्हू चयो त 4 किताब जा नाला मूं अॼु ॿुधाया। इहो उन ज़माने जे स्कूल हाई स्कूल जे हेडमास्टर जे पढ़ण जी लेवल हुई, तव्हां तसवुरु कयो। इहो ई सिंध रही आहे, इते ई असांजे अंदरि जेको ही ओवरऑल जेका सिचुएशन थी आहे, जंहिंमें असीं ॾिसूं पिया मुकमल तौर ते हिकिड़ी ड्रास्टिक डिटरेशन आहे मुसलसल एजुकेशन अंदरि, जंहिंजे करे असांखे फ्रस्ट्रेशन थिए थी। ऐं मुंहिंजे ख़्याल में सभ खां वॾो जेको नुक़सानु असां माण्हुनि जो थियो आहे एजुकेशन जे अंदरि, जेकर असीं मिक़दार ऐं मयार खे ॾिसूं त मिक़दार त आला हूंदो, हिन में कोई शक न आहे, छाकाणि त 1947 खां पहिरियां विरहाङे खां पहिरियां सॼे पाकिस्तान में को 2 हाई स्कूल हुआ, यूनिवर्सिटी का बि कोन हुई, को बि बोर्ड कोन हूंदो। मुंबई यूनिवर्सिटी जो बोर्ड इम्तिहान वठंदो एंड ऑफ 60s ताईं, 60 वारे ॾहाके में सिंध यूनिवर्सिटी जे करे बोर्ड क़ाइमु थियो, उन वक़्तु मुंबई यूनिवर्सिटी बोर्ड जा इम्तिहान वठंदी, असां वटि बोर्ड ई कोन हो। त मिक़दार जे लिहाज़ खां त तमामु घणी तरक़ी थी आहे, हज़ारे हाई स्कूल आहिनि, हिन वक़्तु में 43,000 हाई स्कूल आहिनि ऐं लॻभॻि कोई 4,500 मुंहिंजे ख़्याल में हाई स्कूल आहिनि, हायर सेकेंडरी अलॻि आहिनि, कॉलेज जी तइदाद 450 लॻभॻि आहे, यूनिवर्सिटियूं अलाए केतिरियूं खुली वियूं आहिनि, मिक़दार में तमामु घणो हुयूं, पर मयार में वरी ओॾो ई तेज़ रफ़्तार सां पुठिते था। तव्हां 60 वारे ॾहाके जे शागिर्द जो तव्हां कंपेयर कंदो 70 वारे ॾहाके खां, त उहो बहितर आहे। अहिड़ी तरीक़े सां 80 वारे ॾहाके जो ॿार जेको आहे उहो 70 वारे ॾहाके खां अञा पुठिते आहे। साॻी तरह सां 2020 वारे ॾहाके जो ॿार तव्हां जेके 10 वारे ॿार सां ॾहाके सां भेट कंदो त पोइते आहे, यानी असीं साॻी तरह सां मुसलसल मयार में पोइते पिया वञूं। ऐं मूंखे अफ़सोस सां तव्हांखे ॿुधाइणो थो पवे त जेके अंग अखर ॿुधाइनि था हिन वक़्तु ओवरऑल पाकिस्तान जी सतह ते कंपेरिज़न जॾहिं असीं कयूं था मुख़्तलिफ़ इंडिकेटर्स ते, जंहिंमें तव्हांजी इनरोलमेंट आहे, जंहिंमें तव्हांजी जेंडर डिस्पैरिटी आहे, जंहिंमें ॿारनि जी असेसमेंट आहे, त इन सभिनी मयारनि ते सिंध जो मयार हींअर पहिरें नंबर ते पंजाब आहे, ॿिए नंबर ते ख़ैबर पख्तूनख्वा, ऐं तव्हांखे ॿुधायां तव्हांखे अफ़सोस थींदो ॿुधी त 3 नंबर ते हाणे आस्ते आस्ते बलूचिस्तान क्रॉस पियो करे सिंध खे, यानी असीं हिन वक़्तु बि एग्ज़ैक्ट इन इंडिकेटर्स ते सिंध मयार में पाकिस्तान में 4थे नंबर ते। ऐं जेकॾहिं आउं कश्मीर खे बि इंक्लूड कयूं था एज़ अ प्रोविंस एज़ अ स्टेट, त उहो बि असांखां अॻियां आहे। जेकॾहिं गिलगित बल्तिस्तान खे असां हिनखे एड कयूं एज़ अ प्रोविंस, त उहो बि असांखां अॻियां आहे। सो इन जे करे ही ॾाढी ख़तरनाक सूरत हाल आहे। पर इन में अञा वधीक जेको मायूसी वारी ॻाल्हि आहे उहा इहा थी आहे त असांजे अंदरि एजुकेशन जे अंदरि जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त मिक़दार में त तमामु अॻियां आहे, पर वॾो नुक़सानु इहो थियो आहे त असां वटि ग़रीब जे ॿार जी एक्सक्लूजन आहे एजुकेशन जे अंदरि। ग़रीब जे ॿार जी एजुकेशन में इंक्लूजन ऑलमोस्ट ख़तम थी चुकी आहे, छाकाणि तव्हां यूनिवर्सिटी में सर्वे कयो, महराणी यूनिवर्सिटी, लम्स यूनिवर्सिटी, या तव्हां CSS ॿार कंदा, कमीशन ॿार कंदा, तव्हां सभिनी खे ॾिसी वठो उहो ग़रीब जो ॿार हाणे कोन्हे। हारी पोरियत ऐं उस्ताद जो ॿार हाणे इन वॾो ते कोन्हे, कोन खां एक्सक्लूड थी वियो आहे, जेका ॾाढी ख़तरनाक ॻाल्हि आहे। हाणे एजुकेशन टोटल हवाले थी वई आहे, बिल्कुलु ईअं जीअं सॼो मुल्क हवाले थी वियो हिकिड़ो सरमाएदार ऐं उन क्लास जे हवाले, ईअं एजुकेशन उन क्लास जे हवाले थी वई आहे। पर हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, थोरो मुख़्तसिर टाइम आहे। इंट्रस्टिंग ॻाल्हि वरी इहा आहे त ओवरऑल मुल्क ते उनजा इफेक्ट आया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायां मुल्क ते ओवरऑल जा इफेक्ट आया आहिनि त ग़रीब जो ॿार जेकॾहिं कंहिं जॻह ते वेंदो, जंहिं डिपार्टमेंट में वेंदो, जंहिं शोबे में वेंदो, उहो ई कमु करे सघे। इहा ॻाल्हि हथम ई आहे सॼी दुनिया जे अंदरि, तव्हां ॾिसी वठो। तव्हां जियो बाइडन जी तव्हां प्रोफाइल पढ़ी वठो, तव्हां दुनिया जे ॿियनि हुकमराननि जा प्रोफाइल पढ़ी वठो, सभु हेठि क्लास जा माण्हू। जेकॾहिं हेठि क्लास जो माण्हू मथे न ईंदो त स्टेट में गड़बड़ थी, ऐं तव्हां ॾिसो पिया त मुल्क न पियो हली सघे। ऐं इहा ॻाल्हि दवा सां चई सघां थो त मुल्क तॾहिं हलंदो जॾहिं ग़रीबनि में इंक्लूड थींदो। जेकॾहिं ग़रीब जो ॿार न ईंदो, के मुल्क में रिफॉर्म्स बि न ईंदा, त को खाधो अॻिते वधी न सघंदो। ऐं इहो ई सबबु आहे तव्हां ओवरऑल में तबाही ॾिसो पिया। मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे ही दरवाज़ा जेके बंदि थी आहिनि ग़रीबनि जे ॿारनि जे लाइ उहो खोलियो, जे न त ही मुल्क अॻिते रही न सघंदो। इहा ॻाल्हि हथ में आहे, इहा ॻाल्हि तय आहे। तइलीम जे अंदरि ग़रीब जे ॿार खे एक्सक्लूड करणु इंतिहाई ख़तरनाक अमल आहे। इनखे रुगो निदारी ॻाल्हि न आहे, पर हिकिड़ी पॉलिसी मैटर आहे जेके एड्रेस थियणु घुरिजे। सो बहरहाल ही प्रोग्राम जेको ओवरऑल हिते ऑर्गेनाइज़ थियो, इन में असां काफ़ी कोशिशि कईसीं जेके लास्ट ईयर ही प्रोग्राम थिया त वधीक शराइतो थिया, वधीक असीं हिन में वॾी लेवल जो प्रोग्राम करण जी तरतीब ॾिनी। पर कोविड जे करे मुसलसल हुजण जे करे हीउ प्रोग्राम पुठिते हलियो वियो। उनजे करे 2020 वारो प्रोग्राम वरी 2021 में खणी वञिणो पियो। ऐं अञा बि ॾिसो पिया त 3rd वेव आहे कोविड जी, जंहिं बावजूदि बि असां हीउ प्रोग्राम करायो आहे। ख़ासि तौर ते आउं मुबारक थो ॾियां हिते उन सॼे अमले जी। असीं त फ़ोन ते ज़्यादा राब्ते में आसीं, फिज़िकली कोई मीटिंग आहिनि, पर जिन मुसलसल हिते कमु कयो उन सभिनी दोस्तनि खे, ख़ासि तौर ते आरजी हाई स्कूल जो हेडमास्टर साईं पांजी टालपुर साहब,
हिन स्कूल जो साईं गुलाम हैदर साहब हिन स्कूल जो हेडमास्टर उन सां गॾु ॿियो अमलो ऐं उन खां अलावा ॿिया जेके बि दोस्त आहिनि जिन्हनि में हथु वधायो हिन प्रोग्राम खे तरतीब ॾिनो। यकीनन ही प्रोग्राम करणु तमामु एतिरो आसान कोन्हे को, तमामु मुश्किल कमु हुजनि था ऐं इन में ख़ासि तौर ते अंसारी बिरादरान ॿिन्ही जो तमामु वॾो किरदारु आहे, छाकाणि त ही जेको सोवीनियर छपाइण खां बि इन सॼे प्रोग्राम जी तरतीब ॾियणु भॼ जो करणु कराची ते जा कई पंध हुआ, असीं बि उन सां गॾु हुआसीं। सो बहरहाल ही हिकिड़ो प्रोग्राम थियो, तव्हां आराज़ी माण्हू सभिनी खे जसो हुजे, पर यकीनन हिन स्कूल जी कंट्रीब्यूशन आहे, पर जेका हुजणु खपंदी, मिसाल ही जेकर के ॿी स्टेट में ही स्कूल हुजे या के ॿिए मुल्क जो स्कूल हुजे त यकीनन ही स्कूल यूनिवर्सिटी हुजे ऐं हितां कई असांजा रुगो ग्रेजुएट्स न पर हिन में हितां PhD करे ॿार निकिरंदा। सो बहरहाल तव्हां सभिनी खे तमामु घणी महिरबानी, शाह साहब बि तमामु घणी महिरबानी, उन्हनि टाइम कढियो हिते आया, सभिनी खे मान ॾिनो, तमामु घणा थोरा महिरबानी।